इते मूंखे ॿुधाई त तकरारी कैनाल कढण वारे मामले ते वकील बिरादरी तरफ़ां 72 कलाकनि वारो अल्टीमेटम पूरो थी वियो। कराची बार, सिंध बार ऐं मलीर बार जा वकील काफ़िले जी सूरत में बबरलो लाइ निकिरंदा। वकीलनि पारां सुभाणे बबरलो बाईपास ते धरणो हयो वेंदो। हैदराबाद बार समेत रस्ते में ईंदड़ समूरियूं बार्स काफ़िले खे ज्वाइन कंदियूं। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी। जी, कराची बार जे 72 कलाक जो अल्टीमेटम ॾिनो वियो हुयो, जेके सिंधु दरिया मां 6 कैनाल कढिया पिया वञनि। उन खां अलावा छहीं आईनी तरमीम ऐं पीका एक्ट ऐं जेको ट्रांसपोर्ट सिंधी ज़मीन ॾिनी वई आहे उन ख़िलाफ़ जेको हिननि जो 72 कलाक जो अल्टीमेटम उहो पूरो थियो आहे। अॼु कराची बार जेको बबरलो बाईपास ते धरणे जे लाइ हितां काफ़िलनि जी सूरत में जेको निकिरण जी तयारी करे रही आहे। कराची बार जा वकील जेको वॾे तादाद में सिंध हाई कोर्ट न्यू जेको पार्किंग आहे उतां पहुचणु शुरू थी विया आहिनि। उतां काफ़िला हितां निकिरंदा। सिंध हाई कोर्ट बार बि उनखे ज्वाइन कंदी, मलीर बार बि उनखे ज्वाइन कंदी। रस्ते ते जेके बार अचनि था, हैदराबाद बार, सखर बार, लाड़काणो बार जा वकील बि उनखे ज्वाइन कंदा। उन खां अलावा जेके सियासी कॉम्परस तंज़ीमूं आहिनि, जूनियर ज़ुल्फ़कार आहे या ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि, उन्हनि पिण हिन जी जेको आहे सो धरणे जी हिमायत कई आहे। वकीलनि जे उन सॾे खे सॾु ॾिनो आहे ऐं वकील जेको थोरी देरि में हितां कराची खां जेको काफ़िले जी सूरत में बबरलो तरफ़ निकिरी रहिया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।